हिते केतिरा ई सरकारी स्कूल बंदि पियल आहिनि। उस्तादनि पारां स्कूल बंदि थियण जो ज़िम्मेवार बायोमेट्रिक करार। केतिरनि ई सरकारी स्कूलनि में फर्नीचर जी शदीद खोट, ॿार ज़मीन ते वेही पढ़ण ते मजबूर। काफ़ी स्कूलनि में उस्तादनि जी खोटी, करप्ट ऑफिसर एयर कंडीशननि ताईं महदूद। असां हलूं था सकरन में असांजे रिपोर्टर अलीबार मलाह वटि। जी अलीबार मलाह। असां मौजूदु आहियूं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल रसूल बख्श मकरानी, जेको 1980 में हिन जो बुनियादु पियो आहे। 100 खां वधीक ॿार पढ़नि था ऐं उते कमिरो सिर्फ़ु हिकिड़ो आहे ऐं 2 उस्ताद आहिनि। ऐं ॿारनि जे लाइ जेके से माना काफ़ी मुश्किलातूं आहिनि, जीअं हिते स्कूल खे कंपाउंड वाल कोन्हे को, उनजे करे ॿार रोड ते चढ़नि था, रोड जे मथां स्कूल आहे, कई हादसा पेश थियनि था। ॿारनि खे गर्मी जी घणी तकलीफ़ आहे ऐं हिते जेको वाशरूम बिल्कुलु कोन्हे को, उन में छोकिरियूं ऐं छोकिरा गॾियल आहिनि। ऐं अचो त हिते स्कूल जे शागिर्दनि ॻोठाणनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे छा था चवनि। नालो छा अथई पुटु? कहिड़े पाण काई क्लास में पढ़ी थो? अच्छा, हीउ जेको स्कूल आहे जंहिंमें पढ़ी थो, हिन में घणा ॿार पढ़नि था? 100। उस्ताद घणा आहिनि? भला हिते तव्हांखे कहिड़ी कहिड़ी शइ जी तकलीफ़ अचे थी? गर्मी जो तकलीफ़, लाइट कोन्हे, वॉशरूम बि कोन्हे। पोइ तव्हां ॿार किथे वेंदा आहियो वॉशरूम लाइ? ॿार वेंदा आहिनि हुते। ऐं हीअ जेके अधूरियूं आहिनि उहे घर वेंदा आहिनि, मोकल ॾींदो पोइ वेंदा आहिनि। अदी नालो छा अथई? तव्हांखे कहिड़ी कहिड़ी शइ जी तकलीफ़ आहे स्कूल में? घणा ॿार हिते पढ़नि था? उस्ताद रोज़ ईंदा आहिनि? लाइट सॼो ॾींहुं कान हूंदी आहे? पोइ तव्हां गर्मी में त वेठा हूंदव सॼो ॾींहुं? जीअं त साईं असांखे चोर दीवार सॾु कयूं था, 100 खां वधीक ॿार पढ़नि था। ॿाहिरि तक़रीबन 4-5 ॻोठनि जा ॿार अचनि था असांजे स्कूल में। उन्हनि पाड़े स्कूल जा अचनि था ॿार तादाद तमामु वधीक, 100 खां पढ़े था थियनि। सख़्तु में सख़्तु असांखे जेका ज़रूरत आहे सो कमरे जी, चोर दीवार जी, वॉशरूम जी। पाणी बि सही आहे, पर जेको आया जामशुरेगा जेके व्हाट्सअप लाइ चेक करे पाणी तव्हांजो ख़राबु आहे, पोइ गुज़ारो कयूं पिया। पर मेन शइ असांखे जेको तकलीफ़ न चोर दीवार जी, इज़ाफ़ी कमरे जी सख़्तु वॉशरूम जे लाइ साईं तव्हां जेको नंढड़ा ॿार जेके नियाणियूं हिते पढ़ंदियूं, पोइ वॉशरूम जे लाइ किथे किथे वेंदा आहिनि? बसि पोइ मिड़ई ॿार चारान वञी कनि था, को वॾेरे घर आहे बाथरूम आहे वञनि था, उते वञनि था, पोइ कीअं माना घरनि में वञी उते कंदा आहिनि। तव्हां भला अहिड़ी का एप्लीकेशन या कंहिंखे को ॻाल्हि ॿोल कंहिं सां थी आहे? तव्हां चयो आहे ऑफिसर अचनि था, साईं अब्दुल्ला डाई साहब आहे, उनखे बि चयोसीं या जो बायोमेट्रिक कराईंदा न कोई बि न, हुनखे बार बार हुनखे चयो आहे कि तव्हांजो इंशाल्लाह थी वेंदो। ऐं हाणे ताज़ो जेको आहे सो लिखी विया आहिनि, हिनखे महीनो सवा थींदो, लिखी विया कि तव्हांजो इंटरव्यू थी वेंदो इंशाल्लाह, चई विया आहिनि। पर उमेदूं आहिनि अलाह इंशाल्लाह थी वेंदो। वधीक वरी असां अपील कयूं था बसि हुनखे महिरबानी करे असांजी मदद कनि। कैमरामैन जावेद अली मलाह सां गॾु अलीबार मलाह, शहीद बेनज़ीर आबाद, न्यूज़ सकरन 1।